सजाए छॾो खड़ी गुलाब जा गुल खड़ी गुलाब जा गुल मण छटाए छॾो मुंहिंजो महबूब थो अचे सज सजाए छॾो मुंहिंजो महबूब थो अचे सज सजाए नबी मुस्किन जो हुयो दीदू में दर्द में जो अची न सिखा मत पेरे फुटी खां पोइ अचनि पर पेरे फुटी खां पोइ अचनि कॾहिं कोई बि सजन काफ़ी कॾहिं हुते न कया सजन महिरबानी करे वेहो हीरो महिरबानी करे बदनज़मी न कयो आराम सां हीरो मुर्शिद करीम स्टेज ते वेंदा समाज सवारी टाइम काफ़ी थी चुको है महिरबानी करे सब को पंहिंजे जगह ते रही रहे मां इंतहाई शुक्रगुजार आहियां पीरे तरीक़त रहबर शरीयत थोरो ही थींदो साईं काथा होता बरा साईं थोरो सुभान अल्लाह नेक सूरत नेक सीरत अगु थोरो हजरत क़िबला साईं हिते अल्लामा पीर ख्वाजा मोहम्मद करमुल्लाह इलाही अल मारूफ दिलबर साईं मदनी कादरी लक्ष्मणी दामत बरकातुहुल आलिया जन पंहिंजो कीमती वक्त असा कश्मीर वासी खे हिन ॻोठ वारनि खे महिरबानी फरमाई थो मुंहिंजा अली दोस्तो जी अब वेही रहो मिलण जो टाइम ना है काफी देर थी वई आहे और हाणे अॻे नालो जीअं त एक मिनट पीछे त थी साईं जन साल में 7-8 महीना मदीने शरीफ में अॼु मुल्क में रहंदा आहिनि मां दिल जे गहराइनि सां साईं जन जो शुक्रगुज़ार पियो आहियां ऐं हिन प्रोग्राम ते अचण ते साईं जन खे मां भली कार चवां थो बग़ैर कंहिं देर जे खिताब जे लाइ साईं जन जे ख़िदमत में मां गुज़ारिश कंदुमि पंहिंजे नूरानी रूहानी खिताब सां तव्हां ऐं असांजे दिलनि खे मुनव्वर फरमाए नारे तकबीर अरे आवाज़ कबाल नारे तकबीर नारे रिसालत नारे बेबिस्मिल्लाह तो सुभान अल्लाह कुर्बान थीवा तो सहागियो सिक ॾाढी हई तो सहागियो ईद ॾिठो से मिठी दीद ॾिठो से फिराक वंदा तो सहागियो फकीरों ते थे रब राज़ी लख शुक्र पढ़ो तो सहागियो सुभान अल्लाह स्पीकर वालों के स्टैंड ठाए दे हाफिज मोहब अदा शबत चाबी देना पानी कटे तुम बाबा मक्का नहीं क्या सुभान अल्लाह हाफिज मोहब अली चाचा मुर्शिद करीम के सिंध जो अजरम तोहफो पेश करे रहियो आहे चओ सुभान अल्लाह मेहरबानी करे खुदा करण वेहो बाबा मेहरबानी करे वेहो अकल वारी जमाता वेहो मुर्शिद जो दीदार कयो वेही करे दीदार कयो लेट थी वया मुर्शिद करीम खिताब कंदा मेहरबानी करे वेहो फकीर संभार हर्ष तू वेंदो ना फकीर पोइ ना हाल ना यार हाणे सुभान अल्लाह अच्छा चीते वे जगह थी वई थी
सलाम शरीफ अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم لقد رأى من آيات ربه الكبرى صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين मुझा प्यारा दोस्तों भाइरों ॻोठ साईं ॾिनो खान चाचड़ में हर साल वांगुर हिन साल बि आशिकाने रसूल सुहिणे नबी जे मीलाद जी सुहिणी महफ़िल सजाई आहे महफ़िल मल्हाइण वारनि खे मुबारक महफ़िल में अचण वारनि कुर्ब जा कदम खणण वारनि खे बि मुबारक महबूब जो ज़िक्र ॿुधण बि सवाब ॿुधाइण बि सवाब इने ज़िक्र पाक जी महफ़िल में विखूं भरे अचण वारे जे लाइ कदम कदम जो अल्लाह वटि अजुर इनाम ऐं सवाब जेकी महफ़िल में वेठा आहियो जेका घड़ी हिते तव्हांजी गुज़रे थी या घड़ी घड़ी अल्लाह जा मलाइक लिखनि पिया इन जो तव्हांखे अल्लाह वटि अजुर ऐं इनाम मिलंदो हड़ई सुभान अल्लाह कोन था चओ गूंगनि ते मुंहिंजी मयार ई न आहे जेके ज़ुबान वारा आहिनि उहे चवनि सुभान अल्लाह अल्लाह मदीनो ॾेखारींदो मदीने वारे साईं जो ज़िक्र पाक अज़ल खां वठी जॾहिं को रब काइनात पैदा कई आहे मुस्तफ़ा जो ज़िक्र पियो थो थिए आसमाननि ते ज़मीनुनि ते शर्क़ में गर्ब में शिमाल में जुनूब में जिते ख़ुदा जी ख़ुदाई आहे हुते मदीने वारे मीर जो ज़िक्र जारी आहे निमाज़ी जी निमाज़ मुकम्मल न थींदी जेसीं उन में ज़िक्र मुस्तफ़ा न करे हाजी जो हज पूरो न थींदो जेसीं उन में ज़िक्र नबी न करे गाज़ी जी ग़ज़ा मुजाहिद जो जिहाद हाजी जो हज मोतमिर जो उम्रो सखी जी सखावत आबिद जी इबादत ज़ाहिद जो ज़ुहद तेसीं पूरो न थींदो जेसीं मदीने वारे मीर जो ज़िक्र न करे
मदीने वाले साईं जो जिक्र बेकरार दिल जो करार रूहन जी राहत आ जिस्मन जी फरहत आ जॾहिं आशिक मदीने वाले जो जिक्र ॿुधंदा आहिनि न उन्हनि जी दिल रूह तस्कीन ऐं राहत अची वेंदी पर जॾहिं मदीने वाले जो जिक्र थे तो दिल हाजिर करे वेंदी बेटा ई सोने फरमाए तो ही जे कन्न गाडो हा दे ई ब्या के कन्न गिने तनी साण सुने जो प्रिया संदी गालड़ी ही कन्न न पर अंतर वाले कन्नन सा बुधो तो मदीने वाले मीर जो शान सुभान अल्लाह माशाअल्लाह तवा शाबान में भी मिलाद मनायो रबीउल अव्वल में भी मिलाद मां सोचे आयो उस त मां मेराज जी गाल कंदुस पर हाणे लिखी चिट्ठी रखी त मिलाद हलो मिलाद ही मिलाद सुभान अल्लाह मुझे सोने नबी जो मिलाद मदीने वाले साईं जो अचण या रब जी चूंडा जे जमीन ते मदीने वारो आयो उहा जमीन सॼी ज़मीन जी सरदार जे शहर में मदीने वारो आयो उहो शहर शहरन में बेमिसाल ऐं बाकमाल जे ज़माने में मुस्तफ़ा आयो उहो ज़मानो हड़नी ज़माननि खां ऊंचो आला शान वारो जे बोली के मदीने वारो साईं खणी आयो या सभिनी बोलियुनि मां भली मुझे सोनो हबीब जे घर में आयो इहो घर घरन जो सरदार जिब्रील पे चे त कल्लबतुल अर्द मशारिकहा व मगारिबहा या रसूल अल्लाह मु सारी जमीन घुमिया ओभर ओला उत्तर दक्षिण धरती जा डिठा थम पर तुझे घर जड़ो मुखे को घर ना नजर आयो इन घर जेड़ा घर वारन जेड़ा के घर वारा नजर ना आया सुभान अल्लाह सुभान अल्लाह जे अज जो मुल्लो हुजे उते हुजे हां त जिब्रील के एतराज करे हां त ये गाल केड़ी तो करी लगे तो जिब्रील भी सुन्नी आ जिब्रील जो अकीदो भी उहो आ जेको चाचड़न जो अकीदो आ तो मुस्तफा जे घर जेड़ो को घर ना है मदीने वाले जे दर जेड़ो को दर ना है इन घर वारन जेड़ा के घर वारा सुभान अल्लाह मदीने वाले साईं जे बाबे जेड़ो केंजो बाबो ना है मुस्तफा जी जीजल अम्मड़ जेड़ी के जी अम्मा ना है कायनात में लखे अमड़ियूं थियूं लखे अमड़ियूं आहिन थींदियूं रहंदियूं पर केंजी अम्मा एडे अज़मत एडे शान वारी ना है जेड़ी मदीने वाले मीर जी अम्मा शान वारी सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुझे सोनो हबीब मदीने वालो साईं जे पुठन मां मुस्तफा जो नूर मुंतकिल थियो जन पेटन मां मदीने वाले साईं जो नूर मुंतकिल थियो उहे पेट भी शान वारा उहे पुठू भी पाक साफ इज्जत अजमत ऐं मकाम ऐं मर्तबे वारी सुभान अल्लाह सुभान अल्लाह अज के माण्हू आहिनि जेके मदीने वाले साईं जे वालिद करीम हज़रत अब्दुल्ला ते एतराज था कनि के हुजूर जी जीजल अम्मा आमना साईं ते एतराज था कनि पर सुन्नियो असांजो ईमान आ त मुस्तफा जी अम्मा मोमिनियाणी आ पाक दामन आ मुस्तफा जो बाबो मोमिन आ जन्नत के वंडण वारो तेसी मोमिन न थींदे जैसी पंहिंजे बाबे खां मुस्तफा जे बाबे के प्यारो न रखंदे जैसी पंहिंजी अम्मड़ खां मदीने वारे मीर जी अम्मड़ सां वधीक मोहब्बत न रखंदे जैसी तई पंहिंजे बच्चन खां मुस्तफा जे बच्चन सां वधीक प्यार न रखंदे तैसी तई तू मोमिन न थो बणजी सघे चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल वसल्लम अलैका या
हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या अकीदो बि सिखो ऐं दिल वारी तार बि जोड़ियो ओ मनो कर नबीअ जे अपण जो आया मनो कर नबीअ जे अपण जो आया संदन सिफ़ात सारा शब रोज़ गाया मनो कर नबीअ जे अपण जो आया अबे अब्दुल्ला जी इज्जत अज़मत अमड़ आमिना जी आइफत असमत इस रुसाह घर माल घोरे घुमाया मनो कर नबीअ जे अपण जो आया मनो कर नबीअ जे अपण जो आया मनो कर नबीअ जे अपण जो आया पहिरीं रजब जी रात हुई जुम्मे शरीफ जी रात हुई मक्का मुकर्रमा जी सरजमीन हुई हजरत सैयदना अब्दुल्ला जी अम्मा आमिना जी जलसान शादी थी सुभान अल्लाह सुभान अल्लाह सीरत जे सभिनी किताबनि लिखियो या रजब जी पहिरीं जुम्मे जी रात हुई हजरत अब्दुल्ला मुस्तफा जो बाबो साईं मक्के जी गली मां गुजरन पिया त हिकड़ी काहिन औरत हुई जेके किताबनि जो इल्म जे वटि हुयो काहिन यानी ग़ैब जो ख़बरूं करण वारी औरत हुई पूरे मक्के में पूरे हिजाज में वॾी मालदार औरत हुई जेॾी महिल हज़रत अब्दुल्ला गली मां गुज़रियो माई जी नज़र हज़रत अब्दुल्ला जे चेहरे ते पई पेशानी ॾिठई त जेके निशानियूं आख़िरी नबीअ जूं हुयूं से अब्दुल्ला जे पेशानी में नज़र आया माई चवण लगी त ओ सोनी सूरत वारा हिकड़ी रात मूंसां गुज़ार मां 100 उठ तोखे ॾींदसि एवज़ में रात मूंसां गॾिजी गुज़ार हज़रत अब्दुल्ला चयो त ए काहिना औरत मां पाक घराणे जो पाक बच्चो आहियां मूं कॾहिं पराई औरत ॾे अख खणी न निहारियो तू 100 उठ थी मुखे आछी पर जेकॾहिं 1000 उठ ॾींदीअ पर अब्दुल्ला पराई औरत जे कॾहिं बि वेझो न वेंदो मदीने वारे जो बाबू सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो साईं फरमाइनि था लम यलिदनी सफ़ाहन क़द मुझे पूरे घराने में को भी बगैर निकाह जे न थियो हजरत अब्दुल्ला खां बींदे हजरत सैयदना आदम ताईं अम्मा आमिना खां बींदे हजरत बीबी हवा ताईं हुजूर जा नानाणा बि पाक चो ॾाॾाणा बि मज़ो न चाहिए वञा सुभान अल्लाह मां त तव्हांखे 2 कलाक छॾी कोन पर हाणे मथो 3 पारी जी निमाज़ बीठी आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुझे सुने नबी जो पाक घराणो उनमें न ऐब न कमी न कजी हिकिड़ो
हिकिड़ो हाजी बि मूंखे चए चईंदो मूं मके में कंहिंखे चयो मदीने में कंहिं टैक्सी वारे खे चयो त मूंखे हुज़ूर जी अमड़ जीजल जी मज़ार ते वञणो आहे मूंखे वठी हल चई तूं मुशरिकाणी जी ज़ियारत जे लाइ थो वञे चओ अस्तगफिरुल्लाह हुननि जो नज़रियो इहो आहे पर असां आले सुन्नत जो ईमान ऐं अक़ीदो आहे त मुस्तफा जा अबाणा सभु मोमिन मुवहिद ईमान वारा अल्लाह जी ज़ात खे मञण बेशक बेशक सब पाक दामन आहिनि बग़ैर निकाह जे कोन थियो आहे जेके जाहिलियत वारियूं रीतूं रस्मूं बुत परस्ती शराब नोशी या गंदा कम जेके जाहिलियत वारा हुया मुंहिंजे मुस्तफा जे घराणे खे रब पाक साफ़ रखियो हुयो माई चवण लॻी ए अब्दुल्ला सौ फॾींदी माए हिकिड़ी रात मूंसां गॾिजी गुज़ार फरमाई 1000 उठनी पर आउं कॾहिं बि पंहिंजी पाक दामनी टोड़ण वारो न आहियां थारी औरत ॾे अख खणी ॾिसण वारो न आहियां हज़रत अब्दुल्ला गुज़री वियो इहा जुमे जी रात हुई इहा पहिरीं रजब जी रात हुई हज़रत अब्दुल्ला जी बीबी आमना सां शादीअ वारी रात हुई मुंहिंजा दोस्त जेॾीमहिल अमड़ जीजल जी शादी हज़रत अब्दुल्ला सां थी आहे उहो नूरे मुहम्मदी जेको हज़रत अब्दुल्ला जी पेशानी में हुयो उहो अमड़ आमना ॾे मुंतकिल थियो सीरत शामी वारो थो लिखे इमाम साली थो लिखे त उन रात पूरे मक्के शहर में कुरैशन जा जानवर ॻाल्हाइण लॻा उठ घोड़ा चीत पखी बोलण लॻा त मुबारक मुबारक अॼु मोहम्मद जो नूर अबे खां अमड़ ॾे मुंतकिल थी वियो आहे पखी भी खुशूं पिया कनि जानवर भी खुशूं पिया कनि चीत भी खुशूं पिया कनि इहा सीरत जे अंदर किताबनि में ॻाल्हि मौजूद आहे जो केरु इनकार नथो करे सघे पर ॻाल्हि इहा आहे त हिन चीतनि खे ख़बर कीअं पई त अॼु शादी थी आहे अॼु हुज़ूर जन अमड़ जे पेट में आया आहिनि उन रात अल्लाह जे तरफ़ां ऐलान थिया हुया पढ़ा फिरिया हुया ज़मीनुनि में आसमाननि में इत्तलाही ऐलान थिया त अॼु नूरे मुहम्मदी जी जलवगरी जी रात मुंहिंजा दोस्त जेॾीमहिल उहो पाक नूर अमड़ जीजल आमना जे पेट में आयो त अम्मा साण जी फरमाए रात जो सुती पई आहियां निंड्रा ओचितो आवाज़ थियो अस्सलाम अलैकी या आमिनतो आमना तोखे मुबारक आहे वुलिदत बिसय्यिद हाज़िहिल उम्मत तूं अॼु हिन उम्मत जे सरदार हिन उम्मत जे ताजदार हिन उम्मत जे नबीअ सां अमल वारी थी मूं पुछो ए मुबारक ॾियण वारा तूं केरु मूंखे मुबारक ॾियण आयो आई चई त आमना हणनी इंसाननि जो अबो आदम आहियां अॼु तो वटि सरदारनि जो सरदार नबियनि जो इमाम मोहम्मद करीम आयो आहे आदम तोखे मुबारक ॾियण आयो आहियां इन अम्मा जो बि त को शान आहे न जंहिं वटि हज़रत आदम मुबारक ॾियण आयो मुल्ले खे ॿुधाए त तूं ऊठो थी लड़की पाओ तुंहिंजो कुझु न वणंदो सरंदो मुस्तफा जा अबाणा इज़त अज़मत सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीबुल्लाह
मुबसा सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। वरी ॿियो महीनो छो मां मिला सर्दी फरमाए त मूं वटि आवाज़ आयो ए आमना तोखे मुबारक हुजे तो वटि अखियुनि जो सरदार पोयनि जो सरदार आयो केरु आयो मुलो त चए थो नबी जी इज़त वॾे भाउ जेतिरी आहे नबी जेको आहे सो ॻोठ जे चौधरी वांगुरु इज़त शान रखे थो पर अल्लाह जे नबीअनि जो अक़ीदो ॿुधो अम्मा आमिना थी फरमाए आवाज़ आयो आमिना अखियुनि जो सरदार पोयनि जो सरदार तुंहिंजे बदन पाक में आयो आहे तोखे मुबारक ॾियण आयो आहियां मूं पुछो ए मुबारक ॾियण वारा केरु आयो चई मां अल्लाह जो नबी नूह नजीउल्लाह आया के महीने में इब्राहिम खलील आयो के महीने में हजरत मूसा कलीमुल्लाह आयो के महीने में हजरत सैयदना ईसा रूहुल्लाह आयो ये नबी सगोरा मुझे दिल पर नबी जी अम्मड़ के मुबारक ॾींदा विया सुभान अल्लाह जी अम्मा सैयदा आमिना ओ नबी जी अम्मा सैयदा आमिना तोखे भी इंतहा लाजदा कर ॾिना ओ नबी जी अम्मा ओ मिठल जी अम्मा ओ फुल जी अम्मा तोखे बेइंतहा लाजदा कर ॾिना ओ नबी जी अम्मा ओ नबी जी अम्मा ओ नबी जी अम्मा ओ पुन्हे जी अम्मा जो नूरे नजर सुहा सर बसर तुझो नूरे नजर सुहा सर बसर सोई सैयद बशर सरवरे सरवरा ओ नबी जी अम्मा ओ नबी जी अम्मा ओ नबी जी अम्मा ओ बुढ़े जी अम्मा मादर मुस्तफा उम्मे खैरुल वरा मादर मुस्तफा उम्मे खैरुल वरा जान सिदरे को सफा खाक तरह जी जुम्मा ओ नबी जी अम्मा ओ पुन्हल जी अम्मा ओ नबी जी अम्मा ओ मिठल जी अम्मा सुभान अल्लाह अम्मा साइंसी फरमाए 9 महीना मुस्तफा मुझे पाक पेट में रहो पर कॾहिं बि मुंहिंजो पेट ज़ाहिर न थियो कराण नथी जीअं औरतुनि जो पेट ॿाहिर ज़ाहिर थी पवंदो आहे मां फरमाए थी त मां हला मके जो पथरेली ज़मीन आहे पत्थर ते पेर रखां त मेण वांगुरु नरम थी पवे मां फरमाए थी हेठ मथां ही ज़मीन ते हला पहाड़ी चाढ़ी आ लाही आ जेॾी महिल मां पेर रखां त ज़मीन सिधी हमवार थी वञे मतां मुहम्मद जी अम्मड़ जे पेर खे तकलीफ़ न पहुचे सुभान अल्लाह मां फरमाए थी जेॾी महिल खूह ते पाणी भरण वञा त मक्के जा खूह ऊना पाणी ऊनो गहरो सवे फुट हेठि पाणी
पर जिमल मामना फरमाए आओ पानी भरन वञा त पानी तरे खां निकरी पकुल ता मथे पलट जण लगे जे मुस्तफा जी अमड़ के का तकलीफ न पहुंचे जो सैयद अनाम ते लख लख सलाम ही जमात गुलाम केड़ा 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 ही जमात गुलाम खाक दर जी जुमा ओ नबी जे अमा ओ नबी जी अमा ओ नबी जी अमा ओ मिठल जी अमा सुभान अल्लाह मुझा दोस्तों अम्मा आमना सण सी फरमाए रात थी लिया तो मुझे अंदर मजा अल्लाह जो तस्बीह जो आवाज ईंदो ही आवाज किथों थो अचे ही आवाज केर थो करे अञा जो कन्नाया तो मुझे पेट वारो बच्चो पंजे अमर जे पेट में रब जी तस्बीह पड़ी रहो सुभान अल्लाह हुजूर जे ॾाॾनि में 15 या 20 पीढ़ी में हिकिड़ो ॾाढो साईं जंहिंजो नालो हज़रत इलियास बिन मुदरका हज़रत इलियास तो चवे त जॾहिं मोहम्मद करीम जो नूर मुंहिंजी पुश्त में आयो ऊंदा ही रात में अचा त मुंहिंजे लाइ ऊंदा ही रात रोशन थी वञे मुंहिंजे पुठीअ मां ॿुधा त आवाज़ पियो जे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह मां चवां ही आवाज़ किथों थो अचे आवाज़ मलाइक जो आयो त ओ इलियास तुंहिंजे पुठीअ में मोहम्मद जो नूर आयो आहे उहो पंहिंजे रब जी तस्बीह पढ़ी रहियो आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तों 9 महीना अम्मा साईं फरमाए थी कॾहिं मूंखे करार न थी कॾहिं तकलीफ़ न थी पर चई मलवा विलादत वारी रात आई 12 रबीउल अव्वल मुझे मुस्तफा जे आमद वारी रात आई पूरे जहान में रब नूर ही नूर पखेड़े छड़ियो हर पासे नूर जग चला ते चमकार थी विया मामना थी फरमाए त मुझे घर में रंग बिरंगी रोशनियूं चिमकण लॻियूं आओ हैरान थी वियसि ही छाजू रोशनियूं आहिनि आवाज़ आयो आमिना अॼु मोहम्मद मुस्तफा जी आमद थी रही आहे सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी तस्बीर ओ मकाम आला बुलंद बाला अमर नबी जी शान वारी कामगढ़ी जो मकाम आला बुलंद बाला मकाम आला बुलंद बाला अमर नबी जी शान वारी जही झोलिए में नबी पायो जही झोलिए में नबी पायो अम्मा मथा है मकाम वारी कुंजो जन्नत जो जही जे हथ में सुभान अल्लाह ऊतीत बमफाती समावात वल अर्द साईं फरमाइंदा आसमाननि जो कुंजूं मुंहिंजे हथ में ज़मीनुनि जो कुंजूं मुंहिंजे हथ में ऊतीत ॾिनियूं वियूं मूंखे कुंजूं ॾिनियूं वियूं अल करामत वल मफाती हो यौम इज़िन बियदी इमाम तिरमिज़ी रिवायत थो आणे जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो हुज़ूर फरमायो त इज़तूं सभु रब मुंहिंजे हथ
में नी दो पंजे खजानन जो कुंजूर बि मुंहिंजे हथ में नी दो कुंजूं जन्नत जूं जहीं जे हथ में वो मोहम्मद अमड़ जे हंज में जो जन्नत जो जहीं जे हथ में वो मोहम्मद अमा जे हंज में लगाए सीने हली मदीने लगाए सीने हली मदीने कसम सनूरी जहान वारी मकाम आला बुलंद बाला अमर नबी जी आशान वारी अमर नबी जी आशान वारी सुभान अल्लाह फरमाती जड़ी मला यम जो वक्त आयो हुजूर जी जलवा करी थियण लगी त खरज मिन्नी नूर मुझे वजूद में सरता पर नूर ही नूर निकतो बार ॼमंदो आहे बार सां गॾु ओर निकिरंदी आहे पाणी निकिरंदो आहे गंदगी गिलाज़त निकिरंदी आहे मुस्तफा जी आमद थी रुॻे नूर ही नूर साईं फरमाईंदा बुल मखदूनन मसरूरन मुंहिंजी विलादत थी त नाड़ो वठल हुयो खुतनो थियल हुयो तेल मथियल हुयो दुनिया में को अहिड़ो ॿार ॾेखारियो पुट ॿार जॾहिं मां जे पेट में हूंदो आहे न नाड़े जे ज़रिए उनखे खाधो पीतो मिलंदो आहे नाड़ो अमड़ सां जुड़ियल हूंदो आहे उन नाड़े जे ज़रिए खाधो पीतो जेका ख्वाहिश ॿार खे थींदी आहे न उहा अमड़ जे दिलि में पैदा थींदी आहे मां चाहींदी आहियां मूंखे हीअ शइ खपे हीअ शइ घुरिजे असुल में उहा ॿार जी ख्वाहिश हूंदी आहे उन नाड़े जे ज़रिए ॿार जे पेट में ग़िज़ा पहुचंदी आहे पर मुस्तफा आयो त नाड़ो हुयो ई न मालूम छो त नबी तो जहिड़ो मूं जहिड़ो न आहे मुस्तफा तेरो शान ई निरालो फरमायो जंहिं महिल लजपाल नबी आयो त ओॾी महिल चप मुबारक चुरंदा रहिया ऐं उम्मत जे लाइ दुआ घुरंदा रहिया सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो अम्मा साईं फरमायो त एॾो त नूर चिमकियो जो पूरो मके जो शहर झटपट रोशन थी वियो पर मके मां वेही मुल्क शाम जूं मायूं पंहिंजे अखियुनि सां ॾिठियूं सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह मुलाका जी हम थी त सच्चे हथ जी अशाद आंगुर मथे हुई ज़बान में आवाज पहुंचे अल्लाह अकबर कबीरा सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो रब जी तकबीर रब जी वॾाई अज़मत मुंहिंजे दिल पर मोहम्मद जे ज़बान ते जारी हुई हुजूर आकाए दो जहां जीअं आया त पंहिंजे उम्मत जे हक़ में दुआ पे घुरियूं अल्लाहुम्मा ग़फिर लि उम्मती रब हबली उम्मती मुंहिंजा मालिक मुंहिंजी उम्मत खे बख़्श बजाए मुंहिंजी उम्मत खे बख़्श कॾहिं तव्हां काइनात में को अहिड़ो ॿार ॿुधो ॾिठो जो ॼमे त हीअं दुआ घुरे हीअं अशद वांगुरु मथे खणे सुभान अल्लाह अमा फरमाए थी त ओचितो सफ़ेद रंग जो ककर आयो जीअं हुजूर आया त ककर मथो आयो उन ककर में हुजूर थकिजी विया ककर मुंहिंजी छत खां मथे हलियो वियो
जे कक्कर वियो तो मुझो बच्चो नजर ना आयो उन्हें कक्कर सा अमा फरमायो तो मां रोन लगे अखन में लुढ़क अची विया अल्लाह मुझो चंड जड़ो बच्चो अले काटी वियो मुझो बच्चो अले काटी वियो आवाज आयो आमना दिलगीर नथी पूरी कायनात में मुस्तफा दे दीदार की सिक लगल हुई कायनात में आसमान जमीन में इश्क वारन के मुस्तफा दे दीदार की चाहत हुई अज सोने नबी के खड़ी व्या इन कायनात में जे जे के दीदार करनो आ अज मुस्तफा जो दीदार करन दे लाए वठी अल्लाह फरमायो तो थोड़ी देर खपो जने हुजूर वापस आया तो ये पे लगो जने मुस्तफा जो चेहरो चोटी जे चंद्र वांगुर चिमकी रहो यो हसीन चेहरो लाल लपड़ा ये गुलन में गुलाब नाए हसीन चेहरो लाल लपड़ा हसीन चेहरो लाल लपड़ा ये गुलन में गुलाब नाए अल्लाह अल्लाह मुझा दोस्तों हजरत बर्रा बिन आज़िब असावी तो चवे असां जेडी मल हुजूर के ॾिसंदासी ये लगंदो त ॼण सिज मुस्तफा जे चेहरे मां उभरी रहियो आहे हजरत मौला अली शेरे चली हैदर करार तो जे कसम रब जी ज़ात जो त मुस्तफा जहिड़ो हसीन मुखड़ो न मूं अॻु ॾिठो न पोइ ॾिठो आयशा सिद्दीक़ा साईं रज़ी अल्लाह तआला अन्हा थी रिवायत करे त मूंखे कसम रब जी ज़ात जो त मुस्तफा जे हुस्न जहिड़ो कंहिंजो हुस्न मूं न ॾिठो छा शान आहे मुंहिंजे दिल पर नबी जो ऐं छा दुनिया ते अचण मदीने वारे साईं जो साईं फरमायो त मां मोहम्मद करीम इन्नमा अना रहमतुन हदियतुन मुहदात मां मोहम्मद करीम अमा उम्मत जे लाइ रब वटां अल्लाह वटां सूखड़ी बणजी आयो आहियां तोहफ़ो बणजी आयो आहियां अल्लाह जे तोहफ़े ते चाचड़ खुशी थी आया न थी कंहिंखे खुशी थी मारन के भी खुशी दिया चांदन मंगसिन के भी खुशी दिया हर मोमिन जी दिल ठरे बाकी मुनाफिक बरे तो पियो बरे सड़े तो पियो सड़े असां भी रबीउल अव्वल में तो मीलाद पर शाबान में भी मीलाद ही महीना मीलाद मल्हाईंदासीं पियो सड़े तो पियो सड़े अगे रोकी तो हर रबीउल अव्वल में आशिकन भी सुठो पेर खयो सुभान अल्लाह थाने जे वियो थाने और सूबेदार वट वियो जे सुनी असां के गार दाने असां जे गारन जा कोन न लिखी छड्या अब केड़ी गार दा ता के देने जेवो वो पंजो लगाए छड्यो तने कपड़े ते बैनर लिखी असां के गारन जो सूबेदार उनके घुरायो बाबा वो जे मिलाद कयो आ न वो कपड़े वारो बैनर भी खणी अचे ऐं सुभाणे हाज़िर थे थाने ते से हे पायो होनो हो पायो जेडी मन ने आशिक खोलियो कपड़े ते लिखियल हो निसार तेरी चेन पर हजार ईद रबीउल अव्वल सिवाय इब्लीस के जहां में सभी तो खुशियां मना रहे सिवाय इब्लीस के जहां में सभी तो खुशियां मना रहे कपड़े
असांखे इब्लीस लिखियो अथसि इब्लीस असां गार लिखी अथसि जी ख़ुदा जा पाना हुन लिखियो आहे जेके हुज़ूर जा दुश्मन आहिनि जिलाखोर आहिनि मुस्तफा जे मीलाद खां रोकनि था उहे आहिनि इब्लीस पोइ तूं सड़ींदो छा चोर जे दाढ़ी में कख समझो था न मिठा सड़न वारा पिया सड़ंदा इश्क वारा पिया मीलाद मल्हाईंदा मुस्तफा जो नातू ॻाईंदा सुभान अल्लाह अहिड़ी इज़त अज़मत शान वारो नबी मिलियो जो रब्बुल आलमीन खे मेराज ते घुरायो सुभान अल्लाह रब फरमाए त हबीब जहान वारनि खे ॾेखारण थो चाहियां त मुंहिंजे नबी जो मूं वटि मर्तबो छा आहे मक़ाम छा आहे ऐं रिफ़त ऐं बुलंदी मूं केतिरी अदा कई जेॾी महिल हुज़ूर मके मां निकिता ऐलान थियो ए नबीओ पंहिंजूं मज़ारूं छॾे मस्जिद अक़सा में गॾु थियो मुंहिंजो हबीब थो अचे दीदार कयो 1.25 लख नबी मस्जिद अक़सा में बाहूं ॿधियूं कतारूं कयूं इंतज़ार में आजिया में इस्तक़बाल में केर नबी खुदा जो कसम के सदर के वज़ीर आज़म के अहिड़ो प्रोटोकॉल न मिलियो हूंदो जेको मदीने वारे मीर खे रब प्रोटोकॉल नबी मज़ारन मां उथी हुज़ूर जे हाजी हाणे इस्तक़बाल जे रागियूं अची बीठा निर्मल सोनो हबीब आयो त 1.25 लख नबी पिया चवनि मरहबा या मुस्तफा भली करे आए सोना नबी असांखे बि सिक हुई क़ौमुनि पंहिंजनि खे तारीफ़ूं करे ॿुधाईंदासीं त आख़िर ज़मान नबी ईंदो अॼु असांजी बि आस पूरी थी जो तोखे रूबरू ॾिसी तुंहिंजो ज़ियारत करे असां पंहिंजो ख़्याल था ठाहियूं जेॾी महिल हुज़ूर मस्जिद अक़सा में आया हुकुम मिलियो जिब्रील बांग चओ बांगो हुजे जिब्रील ऐं इमाम हुजे मदीने वारो साईं ऐं जमायत हुजे नबीअनि जी सुभान अल्लाह हड़ई नबी सिफ़ुन में अरे मुड़े ध्यान कयो इमाम किथे बीहंदो आहे मेहराब में मुसले ते सभिनी जे अॻियों हाणे के जमायतीअ खे खुटी खणे पोइ इमाम जे अॻियों वञी बीहे निमाज़ थींदसि इमाम सां भला बराबरी करे बीहे न अॻियों निमाज़ थींदी न बराबर थी बीहण में सभु पुठियां बीहंदा ऐं नियत बीहे कंदा पुठीअ हिन जे पुठियां न बीहे पैरवी न करे त निमाज़ न थींदी अरे 1.25 लख नबीअनि मां कंहिं बि अॻु भरो न थियो कंहिं बराबर बीहण जी ज़रूरत न कई तूं केरु थींदो जो उम्मती थी सघीं त नबी असां वांगुरु उम्मती थी करे चवंदा नबी बराबरी नथा कनि पैगंबर बराबरी नथा कनि तूं उम्मती थी करे चवींदो त नबी असां जहिड़ो हुयो न चओ त मुस्तफा जो शान बेमिसाल जेॾी महिल साईं जन निमाज़ पढ़ाई आहे निमाज़ केतिरी निमाज़ हुज़ूर जन मथे विया त 1.25 लख नबी अक़सा में रहिजी विया तुंहिंजो मुंहिंजो नबी मथे पहिरें आसमान खां 7 आसमाननि ताईं मलाइक हेठि उलुल अज़म रसूल हेठि फरिश्ता हेठि जिन्न हेठि काइनात हेठि चाचड़ तुंहिंजो नबी सभिनी खां मथे ऐं जेॾी महिल सिदरा ते आया सिदरतुल मुंतहा जो हिकिड़ो ॿेर जो वणो आहे उते आया त जिब्रील उते बीह रहियो साईं फरमाए त अॻिते हलो न वाह बि त मग़ज़ ई खाई विया आहिनि त हुज़ूर खे ख़बर कोन पवंदी जॾहिं जिब्रील न ॿुधाईंदो जिब्रील हिते रहिजी वियो मदीने वारो अॻिते
साईं फरमाया तो जिब्रील रास्ते में यारी न तोड़ दिया। अर्ज कई तो या रसूल अल्लाह इकड़े वार जेतरो कदर मथे विंदुस सड़ी विंदुस चली विंदुस मुंह में जुर्रत ना है जो पुट सिदरतुल मुंतहा दंगा कायनात की हद हेठ मकान मथे ला मकान अज तई का सिदरा का हेठी शे मथे न वैया ऐ मथी का भी शे हेठ न लथी है मथे छा है रब जाने रब जो जान जाने ओ ला मकान पर थोरो मुड़े ध्यान कयो मदीने वारो साईं सिदरा का मथे वियो या न वियो वियो वरी सिदरा का मेरा जो माने हेठ मोटी आयो या न मालूम थियो त सिदरा का हेठ जेका कायनात आ उन में मुस्तफा जड़ो केर कोने जे हुजे हद मथे वने हा न ऐ मथी कायनात में भी मदीने वारे जड़ो केर कोने जे हुजे हा त वो हेठ अचे हा न मालूम थियो त कायनात सजी में तुझे मुझे नबी जड़ो न थियो आ न थींदो सारे नबी ने मेरे नबी तू थले थले मेरे नबी दिया शाना भले भले आखो मेरे नबी के शाना भले भले मेरे नबी के शाना भले भले रब सोने कायनात बनाई यार दी खातिर बज़्म सजाई रब ने लिखाइया शाना यार दिया रब ने लिखाइया शाना यार दिया सोने मन मन मोड़े मन डार दिया सारे नबी में मेरे नबी तू थले थले वो मेरे नबी दिया शाना भले भले मेरे नबी की शाना भले भले में सुनो हबीब मेरा जते व्या अर्ज कयो मौला मुखे उम्मत जे लाए कुछ झुटे सुभान अल्लाह सुभान अल्लाह रब फरमाए हबीब तोखे उम्मत जे ला कुरान छोड़िया सूरत रहमान छोड़िया तोखे उम्मत जेला रमजान छोड़िया तोखे उम्मत जेला लैलतुल कद्र छोड़िया हबीब तोखे उम्मत जेला शब बरात छोड़िया सुभान अल्लाह ए महीनो केड़ो शाबान शाबान जी पेरी शाबान जी मुझा सही शाबान शाबान जी 15 जी जेका रात दी सुभान अल्लाह चाचे बुआ शबे बरात मना छोटकारे वाली रात सुभान अल्लाह जट वाली चाचे ना है जाचुन वाली फटाकन वाली मुसलमानों फटाका छोड़न जाटू मारन आतिशबाजी करन मुसलमानन जो तरीको ना है मदीने वाले दे गुलामन जो तरीको है या रात जागी इबादत में बंदगी में मल्हाए सुभान अल्लाह जी मुझा सही साईं फरमाता इमाम महकी रिवायत आंदिया तुख्तउल आजाल मिन शाबान इला शाबान 15 शाबान जी रात मानन जे मुकद्दर जा फैसला लिखबाए इन साल के पुट जमंदो 15 जी रात के न्याणी जमंदी के खुशी मिलंदी के गम मिलंदो के जो एक्सीडेंट थींदो किथे मींह वसंदो किथे डुकर ईंदो किथे सुकर ईंदो हेल हज ते केड़ा केड़ा विंदा लिस्ट 15 जी रात लिखदी आहे हेल के मदीने वाले जो दीदार थींदो 15 जी रात लिख पढ़
साईं फरमाइंदा जे 15 जी रात मिले व न जिंदगी में कुमू लैलत हा व सुमू नहारहा रात जागो इबादत कयो ये जो नफली रोजो रखो 15 शबान जी हिकड़ी रात जागे पूरी जिंदगी जे गुनाहन के रब मेटे माफ करे अल्लाह अल्लाह केड़ा केड़ा थक जी पे आयो कुछ मानू हीर ही थकाया हजरत ईसा रूहुल्लाह अल्लाह जो रसूल पैगंबर वञे पियो सफर में हिकिड़े चप्पल खां गुज़र थियो पहाड़ खां गुज़रियो पत्थर ॾिठी एॾो सफ़ेद सुहिणो हसीन जिंदगी में हजरत ईसा चयो त हेड़ो मूं सुहिणो पत्थर कॾहिं न ॾिठो आहे मालिक छा त तो जोड़ जोड़ी आहे रब फरमाए त ईसा इन खां वधीक अजीब ॻाल्हि ॿी ॾेखारिया मालिक ॾेखारे फरमाया लट मुबारक हण पत्थर ते लट ई त पत्थर चीरजी पियो उन मां अंदरां हिकिड़ो माण्हू निकितो सफ़ेद सुहारी पग ॿधी पई आहे नूर वारो चेहरो हजरत ईसा अलैहिस्सलाम जो मैं केर कीअं वेठो चईंदी मां फलाणे नबी जो उम्मती आहियां रब खे अर्ज़ कयो मौला मूंखे अहिड़ी जाइ ते रहाए जिते शैतान मूंखे गुमराह न करे सघे मां यको वेही तुंहिंजी इबादत कयां को गुनाह न करे सघां अल्लाह ताला मूंखे इन पहाड़ में रहायो इन पत्थर में रब रहायो 500 सालनि खां इन पत्थर में अल्लाह जी इबादत वेठो कयां को गुनाह न कयो समझो था ना लगे हिकड़ी जाइ ते 500 साल जे इबादत कई छा था भायो इन माण्हू जी इज़्ज़त छा इन जी इबादत हूंदी हज़रत ईसा चयो त वाह हिन जहिड़ो त दुनिया में ॿियो को माण्हू थी नथो सघे हेॾी इबादत 500 साल जेको इबादत में हिकिड़ो गुनाह न कयो अथई हैरत में अची वियो अल्लाह जो नबी रब फरमाए त ईसा इन का अञा अजीब ॻाल्हि ॿी ॿुधायां मालिक ॿुधा रब फरमायो त ईसा मुंहिंजो आख़िर ज़मान नबी मुहम्मद मुस्तफ़ा ईंदो उन जे उम्मत वारनि खे मां 15 शबान जी रात ॾींदुसि जेको 15 जी रात जागी इबादत कंदो हिन आबिद जे 500 सालनि जी इबादत खां हुन खे अजर अञा वधीक कोई रात मल्हाइजे या निंड कजे उन निंड जूं रातियूं खोड़ हिन रात मिले ई न जिंदगी में त जाग जाए इन रात में 50 नफ़िल पढ़बा आहिनि जंहिंखे सलातुल ख़ैर सॾिबो आहे मदीने वाले साईं फरमाए त जेको 15 शबान जी रात सलातुल ख़ैर जी नमाज पढ़े पूरी जिंदगी जा गुनाह रब बख्शे माफ करे सलातुल ख़ैर चाहे 50 नफिल 100 रकात नियत ही कभी नियत के आंदो नमाजी बरकात नमाज नफिल सलातुल ख़ैर पढ़ा खुदा कारण मौका अब्दुल्ला शरीफ आन पल्ला जी अल्लाहु अकबर बरकात पड़ी सलाम बरात अलहमद का पो जेका भी सूरत डाए अची समझो था पर जेकरे हर रकात में अलहमद का पो 11 बेरा कुल वलाद पढ़ो तो खीर में खंड सुभान अल्लाह समझो था इया सलातुल ख़ैर 50 नफिल रकातूं थी दियूं 100 रकातूं 50 नफिल जेको 15 शबान जी रात में पढ़े रब जो वायदो आ उन जी पूरी जिंदगी जे गुनाहन के रब मिटी छॾे सुभान अल्लाह सुभान अल्लाह 15 शबान जे ॾींहं जो जेको रोज़ो रखे पूरे साल जे रोज़नि जो अजर उन जे दफ़्तर में रखो सुभान अल्लाह टे भेरा सूरत यासीन जेको न 15 शबान जी रात में 3 भेरा यासीन सूरत पढ़े पूरो साल उन जे रिज़्क में बरकत वठे तंगी रब खत्म करे छॾे
15 जी रात 21 जे हिसाब सां अखियुनि में सुरमो पाए टे हेॾो टे हेॾा सरायूं टे सरायूं साॼी में टे सरायूं खाॿी में 21 जे हिसाब सां सुरमो पाए पूरो साल उन जूं अखियूं न ॾुखंदियूं न अखियुनि में सूर थींदो न अखियुनि में दर्द सुभान अल्लाह समझो था जी मुंहिंजा साईं जी 15 शाबान जी रात में बेर जा 7 पन पानी में टहकाए उन में वेंचे पूरो साल उन ते न जिन्न जो असर थींदो न जादू जो असर सुभान अल्लाह सुभान अल्लाह हाँ सुभान अल्लाह सुभान अल्लाह 15 शाबान जी रात में जेकॾहिं सलात तस्बीह जी निमाज़ पढ़ी न तुंहिंजा अॻियां सभु गुनाह नंढा वॾा सगीरा कबीरा ज़ाहिर उछा ॼाणी वाणी या बेख़बरी में जेकी बि गुनाह थिया सलात तस्बीह पढ़ो हड़नी गुनाहनि जी माफ़ी सुभान अल्लाह सुभान अल्लाह ॿुधाए अहिड़ो कमु कंदो जी मुंहिंजा साईं कहिड़ा कहिड़ा या राति मल्हाईंदो जी मुंहिंजा साईं घर में निंड बि थी अची वई राति गुज़री वई तोखे हिकिड़ी दावत ॾियां थो हिकिड़ी मुहम्मदी महफ़िल जी दावत ॾियां थो उते अची या राति मल्हाइजे 15 शाबान दरगाह दिलबराबाद मोरो इंशाअल्लाह पूरे पाकिस्तान में अल्लाह जा सालिया नेक दुर्वेश ज़ाकिर तहज्जुद गुज़ार पाना गॾु थींदा सलात तस्बीह जमात सां थींदी जी मुंहिंजा साईं उन खां पोइ इज्तिमाई दुआ थींदी हज़ारे मर्द न्याणियूं गॾिजी दुआ घुरंदा अल्लाह कंदो हड़नी जा बेड़ा पार थींदा हाँ जी मुंहिंजा साईं जे मोरे में पहुची सघी त दावत ॾेयूं थो वञे भला जे मोरे में न पहुची त कश्मीर में ई मल्हाइजे पर निंड न कजां सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तों साईं फरमाइनि था इन रात जे अंदर मुंहिंजी उम्मत जा एतिरा माण्हू बख़्श आहिनि जेतिरा अरब जे कबीले बनू कल्ब जे बकिरनि रिढुनि जे पुछनि ते वार आहिनि एतिरा मुंहिंजा उम्मती 15 जी राति बख़्शजी वेंदा पर इन रात जे अंदर 3 बदबख्तनि खे माफ़ी न मिलंदी 3 माण्हुनि खे 3 बदबख्त इन रात में 3 माण्हुनि खे माफ़ी न मिलंदी हिकिड़ो उहो माण्हू जेको पीउ मां जो नाफ़रमान जेको अमड़ खे ई साईंदो आहे जेको बाबे जी दिल रंजाईंदो आहे जेते मां पीउ नाराज़ आहिनि 15 जी राति में उनखे रब वटां माफ़ी न मिलंदी इमाम बहकी शोबुल ईमान में रिवायत आंदी आहे साईं फरमाइनि था त मां मोहम्मद करीम नमाज़ पियो पढ़ा नमाज़ जे अंदर सूरत फातिहा जी तिलावत पियो कयां ऐं ओच तो मुंहिंजी अमड़ जीजल आमिना थी वञे मुंहिंजी अमड़ मूंखे सॾु करे ओ बच्चा मोहम्मद साईं फरमाइनि था त मां नमाज़ टोड़े पंहिंजी अमड़ खे चवां जीअं चवां अम्मा जीअं चवां जीअं चवां बेटा हुजूर उम्मत खे सेखारनि था त पंहिंजे अबे अमड़ जी हीअं इज़त हीअं एतिराम कबो आहे जे नमाज़ में मूंखे मुंहिंजी अमड़ सॾे साईं फरमाइनि था नमाज़ टोड़े मां पंहिंजी अमड़ खे जीअं जीअं जो जवाब ॾींदुसि ही उम्मत खे सेखारनि पिया त पंहिंजे अबे अमड़ जी इज़त एतिराम फर्मा बरदारी हीअं कबी आहे
साईं फरमाता जे पदे पे अमड़ जी दिल रंजाइया 15 जी रात उन्हें के रब वटा माफी न मिलदी ऐं ॿियो उहे ॿ माण्हू जेके पाण में रुठा वेठा आहिनि कावड़िया वेठा आहिनि नाराज़ आहिनि उन्हनि खे हिन रात में माफ़ी न मिलंदी जेसी ताईं हिक ॿिए खे परचाईंदा न कंहिंजी दिलि दुखायईं कंहिंजी दिलि रंजायईं नाराज़गी पैदा थी वई साईं फरमाता इनखे माफ़ी न मिलंदी जेको कंहिंजी दिलि दुखाईंदो आहे भाइरो गुनाह त घणा आहिनि पर कंहिंजी दिलि दुखाइण जहिड़ो ॿियो को ख़तरनाक गुनाह न आहे जेको कंहिंजी दिलि रंजाए थो उनजी दिलि मां दाह निकिरंदी आहे या दाह अर्श खे लोॾा ॾेई छॾींदी अर्श में लोॾा अची वेंदा आहिनि साईं फरमाए मेराज वारी रात बुराक ते वञा पियो बुराक जी रफ़्तार जो आलम इहो जो जिते नज़र पई पवे उते भिख पियो रखे एॾो तेज़ रफ़्तार हुयो पर हिकिड़ी शइ मुंहिंजे बुराक खां बि तिखी हली वई उॾामी वई मूं पुछियो जिब्रील हीअ कहिड़ी शइ उॾामी वई या रसूल अल्लाह ही मज़लूम जी दाह उॾामी वई अल्लाह जे दर ते पहुची वई बादशाह माड़ी ठहराई महल ठहियो ॾाढो सुहिणो 8 साल कमु हलियो महल ठही तयार थियो बादशाह मुआइनो करण ॾिसण घुमण आयो दरवाज़े ते हिकिड़ी कखाई झुगी ठही पई हुई बादशाह पुछो ही झुगी कंहिंजी आहे ही पोड़ी आहे कुराड़ी आहे ही उनजी झुगी आहे जे हेॾो क़ीमती माल दरवाज़े ते झुगी ठहे थी छो फिटाए छॾियो अथई रायो झुगी खे बादशाह जो हुकुम मिलियो झुगी रही वई मैदान साफ़ थी वियो शाम थी उन झुगड़ी वारी कुराड़ी बुढ़ड़ी माई आई ॾिसई त मैदान साफ़ लॻो पियो आहे अबा मुंहिंजी झुगी काॾे वई अमा बादशाह आयो आहे महल ॾिसण उन चयो त हिन झुगी मुंहिंजे महल जी रौनक फिटाए छॾी आहे बादशाह हुकुम ॾिनो इन जे करे तुंहिंजी झुगी ठाहे छॾियो ओॾी महिल कुराड़ी बुढ़ड़ी मथे में आयो अखियुनि में ॻोड़ा आणे रोई चवे थी मुंहिंजा मौला जे मां कोन हुयसि तूं काॾे वियो हुए मुंहिंजा मौला मां न हुयसि तूं काॾे वियो हुए मुंहिंजा मौला ही बादशाह मुखो ॾाढो आहे पर तोखो त ॾाढो कोन्हे मुंहिंजा मौला मुंहिंजी झुगी रही वई मुंहिंजो अछो फुरजी वियो सियारे जी राति किथे गुज़ारींदसि हे मुंहिंजा मौला हिन ज़ालिम मुंहिंजी झुगी ठाहे छॾी जेॾी महिल माई अखियुनि में ॻोड़ा ॻाड़े ताईं रब फरमायो मलाइको इन ज़ालिम बादशाह खे माल सूदो ज़मीन में ग़रक़ कयो जे मुंहिंजी बुढ़ड़ी ते बाझ न कई इनखे माल सूदो ज़मीन में गिरकायोसि ओ मिठा ग़रीबनि जी दिलि न रंजायो कंहिंजी फुर कंहिंजो थाड़ो कंहिंजो माल फुरे वियो साईं फरमाइनि था हीअं फुर बीठो करे उहो मालिक ॾिसे बीठो वीचारो पुछी न सघे केॾी हुनजे दिलि ते सदमो पहुचंदो हूंदो हुनजी सॼी साई ज़िंदगी जी कमाई महिनत फुरे बीठो ऐं चुप कयूं बीठो ॾिसे जे पुछे थो त ॻोल्हींदो हाणे साईं फरमायो इहो माण्हू जेको रस्ते में मजबूर माण्हुनि खां फुर थो करे कंहिंजो माण्हू अगवा कंहिंजो माल चोरी कंहिंसां सीना चोरी हबीबन करीमन फरमायो इहो जेको मजबूरनि जूं ग़लति फ़ाइदो थो वठे क़यामत जे ॾियारे में अल्लाह जी ज़ात फरमाए त इन खां बदिलो मां अल्लाह पाण वठंदुसि मज़लूम जो बदिलो मां वठंदुसि इनखे सज़ा मां ॾींदुसि इन जो दाद फरियाद मज़लूम जो मां अल्लाह पाण कंदुसि
ओ मिठा गरीबन जी दिल रंजाण वारा मिस्कीनन खे दुखाइण वारा अल्लाह ताला दिलुन में रहंदो आ दिलुन में चौ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब सल्लल्लाहु अलैका या वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अछेरो मुहाणो बारड़ो कुंडो भी जो मच्छी भी उठो मारे नहर के किनारे थे कुंडी में मारी ना मच्छी सजो ॾींहुं काढ़े में गर्मी में बीठो हिकिड़ी मच्छी लगे सिपाही गुजरियो छोड़ा छा छा अथई कि सजो ॾींहुं सी उस में सड़ियो आहियां ही हिकिड़ी मच्छी लगी आहे घर खणी थो वञा बोड़ करे खाईंदासीं जिम करे उनखे ज़बरदस्ती फुरियईं मच्छी उन मुहाणे ॿारड़े खां फुरियईं बार दाह कई थप्पड़ वहाए कढीस मच्छी फुरे हलियो जेरी मच्छी हुई न ताज़ी मच्छी उनजे आंगुर में ये चक पातो सिपाही के सना दंद मच्छी जा थींदा आहिनि जी वजह से ये आंगुर में चक वही खैर ही मच्छी घर में खणी आयो रंधे पचाए खाई छॾी वो जेको चक्कु लॻो न में पकड़ेस थी वियो सूर जागियो की छॾे वेंदो मच्छी जो चक्का मामूली ॻाल्हि आहे पर सूर वधंदो वियो आख़िर तबीब वटि वियो उन चयो बाबा तोखे आंगुर में हिकिड़ी अहिड़ी बीमारी लॻी आहे जो इहा आंगुर हितां वठबी न त तुंहिंजो हथ मथे ख़राब जी आंगुर कीअं वढिया मच्छी जो चक्का छुटी वेंदो कुछ ॾींहं गुज़रिया त हथ में सूर थी वियो तबीब वटि आयो कि हाणे तुंहिंजो हथ हितां कटबो काराई खां न त मथे बांह ख़राब थींदई मजबूर थियो माना आंगुर न कटाए हाणे रहंदो हथ थो वञे वरी मथां मथे चढ़े उहो हथ वढाई सूर मथे जागियो ठूठ ताईं सूर थी वियो तबीब वटि वियो चई बाबा मर्ज़ मथे चढ़ी वियो आहे ठूठ खां बांह कपियसि सूर अञा मथे थी वियो डोरे खां बांह कपायई हाणे रोए पियो त मुंहिंजो उज़वो कपबो थो वञे आवाज़ आयो वञ मुहाणे ॿारड़े खां माफ़ी वठो न त अंगो अंगो कटजी वेंदुई उज़वो वठजी वेंदुई शफ़ा कोन मिलंदई जेको तो ग़रीब ॿारड़े जी दिलि ॾुखाई आहे वञी उन खां माफ़ी वठ ओदा तू ॾाढो ही तू बरोच आई तू बंदूक वारो ही तू राइफल वारो ही तो वट ताकत आ तुझो को कुणम कबीलो घणो आ तो वट अफरादी कुवत आ तुझा माण्हू घणा आहिनि 8 पुटर बडना थई भाभरो ही घणा थई वॾी ताकत वारो आई भली सभु कुझु हुजई पर वाहिदुल कहार खां ॾाढो न आहे वाहिदुल कहार खां ॾाढो न आहे साईं फरमाए त हिकिड़ो मेराज वारी राति ॾिसां त हिकिड़ो माण्हू आहे जेको रत जी नहर पई वहे बदबूदार रत टहिके पियो बदबूदार धप वारो रत उन में बुॾे पियो ॿाहिरि निकिरे त किनारे ते मलाइक बीठा वॾा पत्थर आहे उन्हनि जे हथनि में हीअं हणनि त उहो वरी बुॾी वञे वरी ॿाहिरि निकिरण जी कोशिशि करे वरी मलाइक उनखे पत्थर हणनि मुंहिंजो ही केरु माण्हू आहे न जिब्रील चयो या रसूल अल्लाह ही व्याज खाइण वारा ही व्याज खाइण वारा व्याज रत रोड़ीनि था न मिस्कीननि जो मजबूर माण्हू अचे व्याज वरितई पैसा त हाणे उन जेतिरा पैसा वरितई उन खां 10 क़ीमत वठी वियो अञा बि 10 गुना मथे चाढ़ियूं वेठो ओ ज़ालिमा या दुनिया कम न ईंदई इहो पैसो कम न ईंदुई जेको ग़रीबनि खे रंजाई वाहिदुल क़हार वटि हिसाब ज़रूर थींदुई
अल्लाह ओ ॾिसी दुनिया न कर पामर इते पई धूड़ पाईंदी हथनि ते पिया कुता गिरंदा बदन सारो फना हूंदो नर को हिन ज़माने में सदा जलवे नुमाऊंदो अब सदी रखो ये दुनिया सदी टिकण जी जाया न हलणो आ ओ मिठा साईं फरमाइन था त जे माण्हू साले अमल कया अल्लाह के राज़ी कयो 15 जी रात उनखे रब बख़्शे माफ़ करे छॾी जेके ॿ मुस्लमान पाण में नथा ॻाल्हाइनि उन्हनि खे माफ़ी न मिलंदी जंहिंखे जी दिल आज़ारी आहे जेसीं उन खां माफ़ी न वठंदो 15 जी रात उनखे माफ़ी न मिलंदी हाँ पोइ जंहिंसां रुठल आहियो न 15 अचण खां अॻु में परचाए वठिजो ज़रूरी न आहे मेड़ खणी वञो पोती पलांदनि या न्याणियूं मेड़ खणी वञनि न बसि साम्हूं अचे चईसि अस्सलाम वालेकुम जवाब न ॾे वरी ॿियो भेरो चईसि अस्सलाम वालेकुम जवाब न ॾे टियों भेरो चईसि अस्सलाम वालेकुम बसि तुंहिंजी कावड़ ख़तम थी बसि माफ़ी थी वई जे हुन बि वालेकुम अस्सलाम चयो त ठारा थियो इस्लाम में परचा ईअं थींदो आहे समझो था भला जेकॾहिं 3 भेरा तो सलाम न कयो न हुन तो सलाम कयो आहे हुन जवाब न ॾिनो तो तोड़ो बख़्शजी वियो हाणे पई ॾो उन जे हाँ 15 अचण खां अॻु में जे पीउ मां नाराज़ अथव त उन्हनि खे परचायो जेकॾहिं कंहिंसां रुठल आहियो त उनखे राज़ी कयो जे कंहिंजी दिल आज़ारी करे वेठा आहियो न उन्हनि खे परचायो उन्हनि खां माफ़ी वठो कंहिंसां ज़ुल्म कयो आहे कंहिंजो हक़ खाधो आहे या कंहिंजी चोरी या ज़ोरी या अगवा या फुर कई आहे उहा शइ मालिक ताईं मोटाए मरण खां अॻु में मुस्लमान तौबा ताइब थी सुभान अल्लाह वो छा था चओ इहा रात मल्हाईंदो इंशाअल्लाह कहिड़ा कहिड़ा मल्हाईंदो सरकार फरमाए मेराज वारी रात याद आयो विसरी वई अल्लाह सोने नबी फरमायो त मूं अर्ज़ कयो मौला मूंखे उम्मत जे लाइ छा छोड़ी रब फरमायो हबीब उम्मत जे लाइ तोखे बरातियूं ॾिनम ॾींहं ॾिनम ॾींहुं ईद उल फितर जो ॾींहुं ईद उल अज़हा जो रात ईद उल कदर जी शब कदर जी ऐं रात शब बरात जी सुभान अल्लाह सुभान अल्लाह साईं फरमाए त मूंखे अल्लाह ताला फरमाए थो उम्मत जे लाइ सुखड़ी थो ॾियां 5 नमाज़ में सुभान अल्लाह सुखड़ी आसमानी तोहफ़ो ॾियण वारो रब खणी अचण वारो शाहे हरब सुभान अल्लाह खणीने वारो साईं सुखड़ी खणी आयो छा चढ़ी आहे सुखड़ी क़बूल आया न या सुखड़ी वणे थी या नथी वणे कंहिंखे वणे थी अॼु त पक्को वाइदो कयो त 5 वक़्त नमाज़ पढ़बी पढ़ंदो हाँ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह मोहब्बत से मिली पढ़ो सल्लल्लाहु अलैहि मुझे दोस्तों मुझे सोने हबीब मेरा जवारी रात रब के अर्ज गुजारियो ए मुझा मौला ओ मुझा रब करीम तो हर नबी के मौजज़ा ॾिना तोहफ़ा ॾिना हर नबी के मकाम ॾिना मुझा मौला मूंखे छा इनायत कई रब फरमायो हबीब जेको हरनी नबीअनि खे ॾिनुमि सो सभु कुझु गॾु तोखे थो ॾियां
सुभान अल्लाह सुभान अल्लाह हजरत ईसा वारी मसीहाई मुस्तफा खे सुभान अल्लाह मूसा वारो कलाम मदीने वारे साईं खे इब्राहिम वारी खुल्लत मदीने वारे साईं खे अयूब वारो सब्र मुस्तफा करीम खे यूसुफ वारो हुस्न मदीने वारे साईं खे आदम वारो इल्म दिल पर मोहम्मद करीम के मुझा दोस्तों पूरी कायनात में जेब रब जूं नेमतूं उहे सब मदीने वारे मीर जे रब हवाले कयूं मुझा हबीब हे जहानन जो खजाना तुझे हवाले तो कया हाणे तू वञी वंड विराए जंहिंखे ॾियण सुभान अल्लाह साईं आया न मेराज माणे फरमायो इन्नमा अना क़ासिमुन वल्लाहु युती अल्लाह ॾींदो आहे मां मोहम्मद वंडींदो आहियां पुट जेका बि वंड मिली थई न तोखे इहा मुंहिंजे मुस्तफा जे हथों मिली थई मदीने वारे जे सदके मिली थई पोइ जंहिंजो खाइबो आहे त ॻाइबो आहे खाइबो आहे त मल्हाइबो आहे न हा पुछींदो त मीलाद छो था मल्हायो मीलाद छो था कयो पुट मीलाद मुस्तफा जे थोरनि एहसाननि जी ख़ुशी मल्हाइण त अहिड़ो हरू पर अहिड़ो बेवड़ो ऐं बेगुणो नथी जो रोकींदो त मीलाद छो था मल्हायो कहिड़ो दलील आहे तव्हां वटि पुट दलील इश्क वारा न पुछंदा आहिनि इश्क दलील काफ़ी आहे पर जे दलील तो पुछी त मुंहिंजे मुस्तफा ख़ुदि पंहिंजो मीलाद मल्हायो आहे हुज़ूर जे सहाबा मीलाद मल्हायो आहे उम्मत जे अकाबिर औलिया मीलाद मल्हायो आहे मल्हाइबो रहंदो क़यामत ताईं मीलाद जारी इंशाअल्लाह सुभान अल्लाह हां जी मालिक जी ओ मिठा पो जे नबी जे अचण जी ख़ुशीअ में मीलाद मल्हाईंदो उन नबी जी ज़ात खे ख़ुशि करणु चाहींदो त उन जी फर्मा बरदारी बि कर कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह महबूब चईन जेकॾहिं तव्हां अल्लाह सां मोहब्बत रखो था त पोइ मुंहिंजी ताबेदारी कयो मुंहिंजी फर्मा बरदारी कयो युहिब्बुकुमुल्लाह अल्लाह पाण तव्हां सां मोहब्बत मुस्तफा जो चयो वञो मुस्तफा करीम जा गुलाम सच्चा फर्मा बरदार बणिजो अल्लाह बि ख़ुशि थींदो अल्लाह जो हबीब बि राज़ी थींदो तव्हांजी दुनिया बि आबाद तव्हांजी आख़िरत बि आबाद हर सुन्नी पंहिंजी जाइ ते मीलाद मल्हाईंदो शर्त न आहे रबीउल अव्वल जो पूरो साल आहे पिया खुजी खड़ा ऐं जेकी हुज़ूर तालीम ॾिनी आहे जेको सबक़ सेखारियो आहे उन जे मथां अमल कबूल जेकॾहिं ख़ता गुनाह थी विया न इंसान ख़ता जो पुतलो आहे न 15 शबान जी रात आम माफ़ी जो ऐलान आम माफ़ी हर कंहिंजे लाइ माफ़ी जो ऐलान हूंदो आहे पोइ तव्हां असां सभु दिल में अज़्म कयूं त इंशाअल्लाह इहा रात मल्हाइबी सोने नबी जी फर्मा बरदारी वारी वाट वठबी अल्लाह बि राज़ी मदीने वारो साईं बि राज़ी थींदो रब करीम शाह अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए भला जेकॾहिं हिते टे पारी निमाज़ पढ़ूं त कीअं था सम्झो सुभान अल्लाह जी मुंहिंजा साईं किबलो कीअं हे मस्जिद में कितने था पढ़ो